अफ़सोसनाक ख़बर मां सां शेयर कयूं पिया। सिंझोरो में ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थी पियो, जंहिंमें पोरियत फौत थी वियो आहे। 28 वरनि जो दियाराम भील ट्रॉली हेठां अची फौत थी वियो। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंझोरो में ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो आहे, जंहिंमें पोरियत फौत थी वियो। 28 वरनि जो दियाराम भील ट्रॉली हेठां अची फौत थी वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर आहे, सिंझोरो में ट्रॉलर ऐं ट्रैक्टर ट्रॉली में टक्कर थियो आहे। हादसे जे नतीजे में पोरियत फौत थी वियो। 28 वरनि जो दियाराम भील ट्रॉली हेठां अची फौत थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साहिल महर खां। जी साहिल महर, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। जी, जेका आहे रावतियाणी जे भरिसां हिकिड़ी शहनशाह काटन फैक्ट्री है। उन काटन फैक्ट्री तां जेका है सरे जी किटी सां भरियल ट्रैक्टर ट्राली जेका गुज़री रही हुई ऐं उहा टेलर के जेका है क्रॉस कंदे लगी है। उन जे नतीजे में हिकिड़ो मज़दूर जेको आहे उहो फौत थी वियो आहे ऐं मज़दूर जेको आहे फौत थी वियो आहे, जंहिंखे जेको आहे पुलिस जेको आहे पोस्टमार्टम खां पोइ जेको वारसनि जे हवाले करे छॾियो आहे। उन हवाले सां जेको आहे ॿ जेके मज़दूर आहिनि उहे ॿुधाया पिया वञनि त उहे जेके मामूली ज़ख़्मी थिया उन्हनि खे सिविल अस्पताल सांगड़ जेको आहे नियो वियो ऐं जेको मज़दूर हुयो जेको थियो हुयो। जी ठीक आहे, मुंहिंजी महिरबानी साहिल महर अपडेट करण लाइ।